अस्सलाम वालेकुम अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथिलो मां। मीरपुर माथिलो डिप्टी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर मोहम्मद ख़ालिद सलीम चयो आहे त पोलियो मुहिम खे कामयाब करण लाइ समूरनि इदारनि तोड़े अवाम खे पंहिंजो किरदार अदा करणु घुर्जे। डिप्टी कमिश्नर चयो त जीअं मुल्क मां पोलियो वायरस जो ख़ात्मो थी सघे अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पंहिंजे ऑफिस में पोलियो मुहिम जे हवाले सां कयल इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ कोठियल गजराणी जे इजलास में सदारत कंदे कयो। गजराणी में असिस्टेंट कमिश्नर समेत DHO डॉक्टर अली अशरफ करवट मेडिकल ऑफिसरनि तोड़े लाॻापियल खातनि जे अमलदननि शिरकत कई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में वधंदड़ पोलियो केसनि खे नज़र में रखंदे असां सभिनी खे ख़बरदार रहण जी ज़रूरत आहे। उन मौक़े ते मुख़्तियार करण खे हिदायत कई त हू पोलियो मुहिम दौरान अवाम खे आगाह करण सां गॾु पंहिंजे इलाइक़े जे मस्जिद में ऐलान करण। हुन मेडिकल ऑफिसरनि खे पिणु हिदायत कई जिन घरनि में ॿार मौजूदु न आहिनि उन्हनि घरनि जो शाम जे वक़्तु ॿीहर जाइज़ो वरितो वञे त जीअं ज़िले जे समूरनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे सघजनि। उन खां पोलियो मुहिम जे फोकल पर्सन डॉक्टर ज़हीर डोमकी ब्रीफिंग ॾे चयो त 17 फरवरी खां 21 फरवरी ताईं जारी रहंदड़ पोलियो मुहिम दौरान ज़िले जा 4,10,309 ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वेंदा। उन हवाले सां समूरा इंतज़ाम मुकम्मल कया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।